कराची जे इलाइक़े शेरशाह में ज़ोरदार धमाको, 15 ॼणा मारिजी विया, 18 माण्हू ज़ख़्मी। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। धमाके जे नतीजे में केतिरियूं ई इमारतूं ऐं गाॾियुनि खे नुक़सान। वरी वज़ीर मुराद अली शाह धमाके जो नोटिस वरितो, जांच जो हुकुम। गवर्नर इमरान इस्माइल भी वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। अस्पतालुनि में हंगामी हालतूं लागू। वज़ीर आज़म इमरान खान मुल्क जी मुआशी बदहाली जो ज़िम्मेवार शरीफ ऐं भुट्टो ख़ानदान खे करार ॾेई छॾियो। संदसि चवण त पाकिस्तान जी बदहाली जा ज़िम्मेवार शरीफ ऐं भुट्टो ख़ानदान आहिनि। ॿिन्ही ख़ानदाननि वसीलनि जो नाजाइज़ इस्तेमाल कयो। हू पाकिस्तान खे ख़ुशहाल बणाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। दहशतगर्द जो कंहिं बि मज़हब सां को तारुक नाहे। अफ़गानिस्तान जा माण्हू इमदाद जा मुंतज़िर आहिनि। अमरीका खे हाणे अफ़गानिस्तान जी अवाम जो साथ न छॾणु घुर्जे। 9/11 वाक़े में को बि अफ़गान शहरी मुलविस न हो। भारत में इंतहा पसंदनि ऐं जुनूननि जी हुकूमत आहे। मोदी सरकार कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ी करे रही आहे। आलमी बिरादरी खे कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि जो नोटिस वठणु घुर्जे। वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजे 3 सालनि जी तबाही जो ज़िम्मेवार भुट्टो ऐं शरीफ ख़ानदान खे करार ॾिनो आहे। पंहिंजी नाअहली जो ज़िम्मेवार ॿियनि खे करार ॾियण जी पॉलिसी नाकाम थी वई। पीटीआई हुकूमत मुल्क जी मजमूई कर्ज़नि में 70% इज़ाफ़ो कयो। पीपी सेनेटर शरी रहमान मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल इमरान खान जी करप्शन जो आलमी सर्टिफिकेट ॾेई चुकी आहे। इमरान साहब ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट हुकूमत खे चोर करार ॾिनो, अवाम खे करप्ट चोर ऐं माफ़िया जो ग़ुलाम बणायो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान शरीफ ख़ानदान जे हसद जो शिकार थी वियो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त अफ़गानिस्तान में इंसानी अलमी खां बचण लाइ आलमी कोशिशूं अंतर आहिनि। अफ़गान अवाम जी मुआशी तरक़ी लाइ मज़बूत आलमी हिकमत अमली जी ज़रूरत आहे। अफ़गानिस्तान में अमन ऐं मुफ़ाहमती क़दम निहायत अहमियत वारा आहिनि। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त अफ़गानिस्तान जी सूरत-हाल ॻणती जोगी आहे। दुनिया ध्यानु न ॾिनो त अफ़गानिस्तान में इंसानी अलमी जो जनम वठी सघे थो। अफ़गानिस्तान में मुअतल बैंकिंग सिस्टम ॿीहर बहाल करण जी ज़रूरत आहे। उबूरी हुकूमत वटि पघारूं ॾियण लाइ रक़म नाहे। अफ़गानिस्तान जी सूरत-हाल समूरी दुनिया खे मुतासिर कंदी। सिंध में गैस जो बहरान ख़त्म न थी सघियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस नायाब। रद पचाए जे वक़्तु चुल्हा थधा थियण सबबि शहरनि में ॻणती जी लहर पखिड़िजी वई। गैस सिलेंडर ऐं काठियुनि जॻहनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ी चयो आहे त मौजूदा हुकूमत में गैस, बिजली ऐं पेट्रोल ख़त्म थी विया आहिनि। क़ौम इमरान खान जी हुकूमत खे अज़ाब करार ॾेई रही आहे। पीटीआई एमक्यूएम खां सूबाई ख़ुद मुख़्तियारी हज़म न पई थिए। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल शरीफ ख़ानदान खे डबल शाह करार ॾेई छॾियो। संदसि चवण त शरीफ ख़ानदान 16 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग कई आहे। शरीफ ख़ानदान इक़्तिदार जो इंतज़ार पिया कनि, पर संदन जेल वञण जो वारो जल्द ईंदो। मुलाज़िमनि जे नाले ते अकाउंट ठाहे मनी लॉन्ड्रिंग कई वई आहे। हिक तरफ़ नओं ऐं ॿिए तरफ़ वरी पुराणो पाकिस्तान आहे। वज़ीर आज़म इमरान खान करप्शन जी पाड़ पटे दम पटींदो। नाणेवारी वज़ारत जे तर्जुमान मुज़म्मिल असलम चयो आहे त मिनी नंबर सुधारनि वारी बजट पेश कई वेंदी। का बि नई टैक्स न लॻंदी। टारगेटेड सब्सिडी ॾिनी वेंदी। आम वापारी शयुनि जे अघनि में घटिताई अची रही आहे। हैदराबाद पुलिस तरफ़ां पुरस्कार नमूने फोत थियल पहरत उस्मान सुमरे जो खून लोहण जी कोशिश। पुलिस वाक़े खे आपघात मुख़्तियार कार ऐं संदसि भाउ खे आजो करार ॾेई छॾियो। मुख़्तियार कार जे घर ते हमले ऐं तशदुद केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जी सिफ़ारिश। जांच ऑफिसर केस जी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। रिपोर्ट में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त उस्मान सुमरे जो मौत आपघात आहे। मुख़्तियार कार माजिद ऐं संदसि भाउ क़त्ल में मुलविस न आहिनि। सरकारी एफआईआर दाख़िल करे दहशतगर्दी जा कलम शामिल कया वञनि। सिंध टीवी न्यूज़ मुख़्तियार कार जे घर जा सीसीटीवी फुटेज सद करे वरिता।
स्टेट बैंक के गवर्नर रज़ा बाक़िर ब्याज की शरह में वधीक इज़ाफ़े के इम्कान के रद्द करे छॾियो। संदसि चवण आहे त ब्याज की शरह में इज़ाफ़े बावजूद हलंदड़ माली साल दौरान तरक्की की शरह 5% रहण जो इम्कान आहे। डेरा इस्माइल खान में हथियार बंदन अवामी नेशनल पार्टी के सिटी मेयर के उम्मीदवार उमर खिताब शिरानी के कत्ल करे छॾियो। पुलिस तरफा इलाके की नाकाबंदी ANP जो एहतजाज जवाबदारन के गिरफ्तारी लाइ 3 ॾींहनि जो अल्टीमेटम। मेयर की चूंड मुलतवी। लाड़काने में मुबैना मुकाबले में शहीद थियल ASI समेत 2 एहलकारनि के कातलनि की गिरफ्तारी लाइ वारसनि जो मुज़ाहिरो ऐं धरणो। संदन चवण आहे त संदन 2 नौजवाननि के शकी मुकाबले में कत्ल कियो वियो आहे। वाक़े जो केस दाख़िल थियण बावजूद जवाबदार गिरफ्तार न थी सघिया आहिनि। शहीद एहलकारनि के कातलनि की गिरफ्तारी ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। सीता रोड में हथियार बंदन पीरसन के गोलियूं हणी कत्ल करे छॾियो। मोटरसाइकिल सवार हथियार बंदन महबूब चाड़े ते हथियारनि जा मुंह खोले छॾिया। वाक़े सबब इलाइक़े में दहकाव। मिर्जापुर वेझो जोण जे बिरादरी में खूनी तकरार जो निबेरो। 33 लाख रुपया दंड। गौस बख्श महल की सरपंची हेठ निबेरे खां पोइ धुरियूं खीरखंड थी वयूं। कराची के इलाइके न्यू कराची में समाजी कारकुन नारी सबा के कत्ल कंदड़ जवाबदार गिरफ्तार। ॾोह जो एतराफ़। संदसि चवण आहे त सबा समाजी भलाई जा कम करण सबब मशहूर थी त हसद में खेस कत्ल कयो। मटियारी भरिसां चिंची जो मोटरसाइकिल के टक्कर शागिर्दियाणी शागिर्द फौत। वाक़े खां पोइ फौतनि जे घरनि में कोहराम। इलाइके में सोग। सूबाई वज़ीर जाम खान शरोज ज़मीन जे गैर कानूनी अलाटमेंट केस में हैदराबाद के एहतसाब अदालत में पेश। नेब जा शाहिद पेश न थियण ते अदालत ॿुधणी 8 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। मंडी बहाउद्दीन में तेज रफ्तार बस शहरन के चिथे छॾियो। 8 ॼणा फौत 8 मर्निंग गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। पंजाब के वज़ीर उस्मान बोज़दार तरफा RPO गुजरावाला का रिपोर्ट तलब। सिंध समेत सॼे मुल्क में थध वधी वई। कराची में गर्मी पर 10 सेंटीग्रेड का भी घट थी वियो। गरम कपड़न के विक्रे में रिकॉर्ड इजाफो। मौसमियात खाते जो चवण आहे त कुछ ॾींहनि दौरान थध की शिदत में अञा वधीक इजाफो थींदो।